नासिन लाड़काने शहर समेत सॼे ज़िले में आशूर जो ॾिहाड़ो मज़हबी अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हायो पियो वञे। ज़िले मां 179 मातमी जुलूस बरामद थियण सां गॾु 181 मजलिसूं बर्पा कयूं वियूं आहिनि, जॾहिं त जुलूसनि जी सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतिहाई सख़्त कया विया आहिनि। उन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूदु आहे आवाज़ न्यूज़ रिपोर्टर रशीद समो। जी रशीद। मौसन इंसानियत हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम उन जे साथियुनि खे भेटा पेश करण लाइ सॼी सिंध जीअं लाड़काने में बि योम आशूर जो जेको ॾिहाड़ो आहे उहो वॾो अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हायो पियो वञे। लाड़काने में 180 मजलिसूं ऐं 179 मातमी जुलूस निकिरंदा, जंहिंमें लाड़काने जाफ़री इमाम बारगाह, मंज़ूर शाह काज़मी इमाम बारगाह समेत लाड़काने ज़िले जे नंढे वॾनि शहरनि में मजलिस अज़ा जो जेको सिलसिलो आहे उहो जारी आहे। मुख़्तलिफ़ हंधनि खां जेके नंढा जुलूस आहिनि मातमी जुलूस उहे निकिरी चुका आहिनि। जेके मरकज़ी जेको मातमी जुलूस आहे जाड़ल शाह जो जेको कुझु ई देरि में हितां जाड़ल शाह खां निकिरंदो, उते जेको आहे उहे नंढा वॾा जेके जुलूस आहिनि उन्हनि मरकज़ी जुलूसनि में उहे ईंदा ऐं शरीक थींदा। ऐं मां तव्हांखे ॿुधायां त हिन वक़्तु सिक्योरिटीअ जा जेके इंतिज़ाम आहिनि उहे इंतिहाई सख़्तु कया विया आहिनि। लाड़काने ज़िले में जेकी सिक्योरिटी आहे उहे 3000 पुलिस अहलकार ऑफिसर जेके आहिनि उहे ड्यूटी सरअंजाम ॾेई रहिया आहिनि ऐं रेंजर्स जेके आहे जा जवान बि ड्यूटी सरअंजाम ॾेई रहिया आहिनि। ऐं पाक फ़ौज खे जेको आहे स्टैंड बाय रखियो वियो आहे। लाड़काने जे जेके मरकज़ी जुलूस ॾे जेके रस्ता अचनि पिया उन्हनि तरफ़ जेके आहिनि वॾी हैवी गाॾियूं बीहारे ऐं उन्हनि खे जेको आहे रस्तनि खे बंदि कयो वियो आहे मुकमल तौर ते। उन ते वॾे तादाद में जेकी नफ़री आहे पुलिस जी उते मौजूदु आहे ऐं जिते जिते मजलिस अज़ा हली रही आहे उते जेका आहे वाक थ्रू गेट लॻाया विया आहिनि। जेके अज़ादार मजलिस ॿुधण लाइ अचनि पिया उन्हनि खे जेको आहे चेक करे वाक थ्रू गेट ॾांहुं क्रॉस करे ऐं पोइ मजलिस तरफ़ उन्हनि ॾे छॾियो पियो वञे। उन्हनि खे मातमी जुलूस ऐं मजलिसूं आहिनि उहे 16 हिसास करार आहिनि ऐं 9 जेके जुलूस ऐं मजलिसूं आहिनि उहे इंतिहाई हिसास करार आहिनि। जिते जेको आहे सिक्योरिटी जेके इंतिहाई हिसास ऐं हिसास आहिनि उते सिक्योरिटी जेके आहे इंतिहाई सख़्तु कई वई आहे। ऐं लाड़काने में जिते मजलिस अज़ा हली रही आहे ऐं जितां जितां जुलूस निकिरनि पिया उते CCTV कैमराऊं लॻायूं वियूं आहिनि जंहिंजो कंट्रोल जेको आहे उहो SSP ऑफिस में क़ाइमु कयो वियो आहे। ऐं जेके इंतिहाई हिसास जुलूस आहिनि उते जेकी नफ़री आहे पुलिस जी ऐं रेंजर जी जेको आहे उते वधाई वई आहे। ऐं मुख़्तलिफ़ हंधनि खां जेके नंढा वॾा जुलूस आहिनि उहे निकिरी चुका आहिनि ऐं मरकज़ी जुलूस कुझु ई देरि में हितां पंहिंजो जाड़ल शाह खां निकिरंदो जेको पंहिंजे रवायती रस्तनि खां थींदो ऐं जना पाकिस्तानी चौक ते उते पहुचंदो जिते ज़ंजीरी लॻाई वेंदी, जंहिंखां पोइ शाम ग़रीबा उते पढ़ी वेंदी। जी।